नेज़न ते सिर टंगियाऊं समझी सगिस न आऊं शबे रोज़ करबलाऊं समझी सगिस न आऊं कारून जा खज़ाना भरिया रहिया अज़ल खां छा कान थी भरियाऊं समझी सगिस न आऊं सोचन ते कंहिंजा कब्ज़ा कंहिंजो शऊर बाग़ी सोचन ते कंहिंजा कब्ज़ा कंहिंजो शऊर बाग़ी कंहिंसां ठगियूं कयाऊं समझी सगिस न आऊं कागज़ कलम विकाणा हुआ कागज़ कलम विकाणा हुआ सच वयो विकामी थी कूड़ी लिखियाऊं समझी सगिस न आऊं गभरू जवान छाणे वयो वक़्त जे वणनि मां हिन शहर जूं हवाऊं हिन शहर जूं हवाऊं हिन शहर जूं हवाऊं समझी सगिस न आऊं आज़ाद कॾहिं थींदो फिदा वतन पंहिंजो ही सवाल थी पुछियाऊं समझी सगिस न आऊं मोस्ट वेलकम सर जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था असांजो पहिरीं प्यारो दोस्त सईद अहमद बलोच साहब मंगसी कंबर खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि असीं संदसि खे भलीकार चऊं था मोहम्मद फारूक फिराम लंडन वाहिद कालानी फ्राम शद्दाद कोट एंड अहमद नवाज साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि जी दोस्तों जेके बि तव्हां असांखे जितां बि ॿुधी रहिया आहियो तव्हां पंहिंजे शहर जो नालो लिखो ताकी असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां किथां ॿुधी रहिया आहिनि मोहम्मद हुसैन मंगसी फ्राम सऊदी अरबिया सिस्टर शहनाज मोस्ट वेलकम तव्हां बि लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो असांजो पहिरीं प्यारो दोस्त अब्दुल्ला राहूजो अली शेर फिदा हुसैन झूने जो साहब मोस्ट वेलकम मामा अब्दुल गफ़ार मंगसी साहब कंबर खां साहब जो वालिद साहब मोस्ट वेलकम तव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो असांजो दोस्त सईद बलोच साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम प्यारा वालेकुम सलाम रहमतुल्लाह सईद भाई कहिड़ा हाल आहिनि मोहम्मद हुसैन चांहि जा कप्स मोकिले रहिया आहिनि अब्दुल ख़ालिक साहब लिखनि था ख़ैरपुर नाथन शाह खां त अस्सलाम वालेकुम प्यारा वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर अब्दुल ख़ालिक साहब कहिड़ा हाल आहिनि कीअं आहियो महिरबानी तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो ज़मीर सूमरो साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर तव्हां वधीक लिखियो आहे त ख़ुशि हुजो शाल माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त आसिफ अली मंगसी साहब माशाअल्लाह हू कमेंट लिखनि था त अस्सलाम वालेकुम अद्दा वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर तव्हां बि लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो असीं तव्हांखे भलीकार चऊं था एंड अहमद नवाज साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि असीं संदसि खे भलीकार चऊं था नज़ीर खान भुट्टो साहब आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि असीं भाउजन खे भलीकार चऊं था नज़ीर खान भुट्टो साहब कहिड़ा हाल आहिनि साईं कीअं आहियो ख़ुशि आहियो ख़ैरियत असीं हर पंहिंजे लाइव प्रोग्राम में अव्हांखे यादि कंदा आहियूं सोना साईं इम्तियाज़ साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि मोस्ट वेलकम एंड ॿियो दोस्त असांजो दोस्त इम्तियाज़ अली गोपांग साहब नज़ीर खान भुट्टो साहब लिखनि था त सलाम अदा
वालेकुम सलाम रहमतुल्लाह। नज़ीर साहब कहिड़ा हाल आहिनि? महिरबानी, अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। शान सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। असांखे यादि आहे त तव्हां असांखे सॾु करे पाण सां गॾु वेहारे ऐं असांजी ख़िदमत कयो, चांहि पीआरियव। नज़ीर ख़ान भुट्टो साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अयाज़ मीरजत साहब खे असीं भलीकार चऊं था लाइव प्रोग्राम में। दोस्तो, कंहिंसां बि धोखो न कजे, प्यार कजे त उन सां लेखो न कजे। ग़लती हुजे त रूबरू ॿुधाइजे, ग़लती हुजे त रूबरू ॿुधाइजे। दुनिया में रुसवा ऐं कूकू न कजे। दिल वठिजे त दिल ज़रूरु ॾिजे, सीनो ॿिए ख़ाली खोखो न कजे। हू हिकदमि वंस अगेन मोस्ट वेलकम असांजो दोस्त अला बख्श जरवार साहब शामिल थी चुका आहिनि। प्रोफाइल पिक्चर ते मेहरान लिखियल आहे। अच्छा, महिरबानी। अयाज़ मीरजत साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। महिरबानी। वो हिकु कदम त पाण ॿ कदम वधायूं, सिर्फ़ु प्यारनि खे परेशान ऐं लोखो न कजे। दुख सुख में गॾु हली अरुड़ा, पाण खे सोखो ॿिए खे ओखो न कजे। जी दोस्तों, अॼु असांजो मौज़ू जो नालो इहो आहे त पाण खे सोखो ऐं ॿिए खे ओखो न कजे। अच्छा, असांजो दोस्त ज़मीर सुमरो साहब लिखनि था त बहितरीन नसीहत, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अब्दुल जब्बार बल्लोट साहब लिखनि था त ज़बरदस्त, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। जी दोस्तों, जिते बि हूंदव आबाद ऐं सलामत हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। मोहम्मद नवाज़ मक्सी साहब सऊदी अरब खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। जी दोस्तों, हिकु राइटर मोहब्बत सां मुखातिब थींदे उनखे चवे थो त नालो त केॾो ख़ूबसूरत अथई मोहब्बत, तुंहिंजे नाले सां माण्हू धोखा ऐं दर्द बि अहिड़ा ई ख़तरनाक ॾींदा आहिनि जो छा ॿुधायां। पर कॾहिं वक़्तु कढी का सांझ वेढ़े मूंसां किथे मिलजांइ, पोइ कचहरी कंदासीं। अहिड़ी कचहरी जेका पखी वणनि सां कंदा आहिनि, अहिड़ी कचहरी जेका पखी वणनि सां कंदा आहिनि, सितारा ज़मीन सां, चंड समुंड सां ऐं टुटल दिलनि वारा आरे सर जे नसर सां। हा मोहब्बत, मूंसां किथे मिलजाए, तोखे फितरत जो क़ौमी तरानो तरनम में ॿुधाईंदुसि। छो त आउं पखियुनि जे अखियुनि मां ॻोढ़ा उघण सिखी वियो आहियां। मूं इहो बि ॼाणे वरितो आहे त वण ख़ुदकुशी जहिड़े दर्द खे कीअं धोअंदा आहिनि। छो त बरसातूं मुंहिंजे ख़्वाबनि जो धड़कंदड़ आगाज़ आहिनि। ऐं मोहब्बत, आउं मुतफ़िक़ आहियां त मिटीअ जी ख़ुशबूअ खे महसूसु कंदड़ आशिक़ कॾहिं पोढ़ा न आहिनि थींदा। आउं मञां थो त सहरा में भटकंदड़ मुसाफ़िर जी उञ, विसाल ख़ातिर ॻरंदड़ ज़िंदगी जो इहो अजूरो आहे जंहिंखे उन्हनि जे रूहनि पाण चूंडियो आहे। पर ए मोहब्बत, तुंहिंजे एहसास में दिलनि ऐं अखियुनि जूं केतिरियूं हजरतूं आहिनि। पहाड़नि तां
कन गुज़िरल वेल पीरन जो अक्स वंस अगेन मोस्ट वेलकम असांजे दोस्त लिखनि था त आमीन। अब्दुल जब्बार साहब महिरबानी। अली इमरान मुगेरी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं काफ़ी दोस्त कुछ लिखी रहे हैं, टाइपिंग कर रहे हैं। अब्दुल खालिक साहब खैरपुर नाथन शाह खां लिखनि था त अदा दुआऊं तव्हां जूं प्यारा, अल्लाह तव्हां के सलामत रखे। कहिड़ा हाल आहिनि प्यारा? हाजी अली अकबर बुघियो मोस्ट वेलकम चए थो सलाम अदा। वालेकुम सलाम, महिरबानी हाजी अली अकबर बुघियो साहब, असीं वहाँखे भलीकार चऊं था। अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब फिराम दादू मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। उस्ताद माण्हू, महिरबानी सर। एडवोकेट अख्तियार मुगेरी साहब मोस्ट वेलकम। असांजो दोस्त कंबर शहर जो चैंपियन प्लेयर अयाज़ मीरज़ा साहब लिखनि था दुख सुख में गॾु हुजण वारो ई असुल दोस्त आहे। तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि सोना साईं। अयाज़ मीरज़ा साहब लिखनि था त दुख सुख में गॾु हुजण वारो ई असुल दोस्त आहे। बाक़ी सिंधी में पहाको आहे त खाइण वक़्तु गॾु, सुम्हण वक़्तु यानी कि मस्जिद में। अच्छा, महिरबानी सर। अयाज़ साहब तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब लिखनि था त बहितरीन प्यारा। कुर्बान अली शर साहब शामिल थी चुका आहिनि। हबीबुल्लाह अंसारी साहब असांखे, हबीबुल्लाह साहब तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो। आई थिंक यू आर फिराम पीर जो ॻोठ। सैयद इरशाद अली साहब प्रोफाइल पिक्चर ते मुर्शिद लिखियल आहे। उहे लिखनि था त अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम रहमतुल्लाह मौला अली मदद। महिरबानी भाउ, तव्हां वधीक लिखियो आहे त भाउ ग़ुलाम रसूल सॼी संगत खे या अली मदद बाहूं ॿधी रहियो। महिरबानी सर, मौला अली मदद। फारूक आकड़ो साहब मोस्ट वेलकम। कल्याण दास साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। करम मंगसी साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम अद्दा। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। करम मंगसी साहब, करम मंगसी साहब वधीक लिखनि था त उम्मीद त ख़ैरियत सां हूंदा। मां अव्हां खां माज़रत ख़्वाह आहियां, कंहिं मसरूफ़ियतनि जे करे काफ़ी टाइम खां अव्हां जे प्रोग्राम में शामिल थी न सघिया आहियूं। माज़रत अदा। ऐं कमेंट सां गॾोगॾु कुझु दिलियूं ऐं बाहूं ॿधी रहिया आहियो। करम मंगसी साहब, असीं अव्हां जा ख़ादिम आहियूं सर। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। शल हर कामयाबी अव्हां जा क़दम चुमे। महिरबानी सर, इट्स ओके। हर इंसान पंहिंजे ज़िंदगी में मसरूफ़ियात में मसरूफ़ आहे। महिरबानी करम मंगसी साहब। सरदार सारंग बांभण साहब कमेंट में दिलियूं मोकिले रहिया आहिनि। सरदार साहब, तव्हांजा ज़ुल्फ़ माशाअल्लाह पिक्चर में वॾा आहिनि। हाणे तव्हां सुबुह जेका प्रोफाइल पिक्चर ते माशाअल्लाह तव्हां कुझु तस्वीरूं अपलोड कयूं फेसबुक ते, त मूं कमेंट कयो त तव्हांजा ज़ुल्फ़ हाणे नंढा थी चुका आहिनि। महिरबानी सर। सरदार सारंग बांभड़ साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त, सिंध यूनिवर्सिटी जो दोस्त, महबूब माण्हू। मीर अब्दुल्लाह मंगसी एंड आसिफ अली मंगसी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। ऐं ॿिया काफ़ी दोस्त अयाज़ मीरज़ा साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। आसिफ अली मंगसी साहब लिखनि था त कंहिं सां ज़ुल्म ज़्यादती ऐं ॾाढ करण खां पहिरियां इहो ज़रूरु सोचिजो त आसमान ते बि हिकु सुप्रीम कोर्ट आहे जिते फ़ैसिलो कंदड़ रब साईं आहे।
तमाम बेहतरीन लफ्ज़ लिखे हैं सोना साईं, मेहरबानी। आसिफ अली मक्सी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। असांजो दोस्त कंबर शहर खां महबूब माण्हू हाजी शकील अहमद साहब कमेंट में लिखनि था त शहर कंबर अली खान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, हाजी शकील रमज़ान गोपांग, आबिद हुसैन गोपांग सलाम अर्ज़ था कयूं क़बूल कंदा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, अमाजा सलाम। कंबर FM 608 लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है, मेहरबानी। अब्दुल गफ़ार मंगसी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। संदसि पुट नालो जब्बार एंड साहब बि आहे, तमामु बहितरीन माण्हू आहिनि। अब्दुल गफ़ार मामा जानी, मेहरबानी। आसिफ अली मंगसी साहब कमेंट में बाहूं ॿुधी रहिया आहिनि, उन सां गॾोगॾु कुझु दिलियूं बि मोकिलिनि था। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। सरदार सारंग बांभर साहब लिखनि था त बिल्कुलु साईं, अच्छा तव्हां पंहिंजे ज़ुल्फ़नि जो ज़िक्र करे रहिया आहियो त कुझु फैमिली जो अव्हां ते ज़ोर ज़बरदस्ती हुयो त वार नंढा करायो, माशा अल्लाह। तव्हां कहिड़ो बि एक्शन कंदव त माशा अल्लाह अव्हां सुहिणा माण्हू सुहिणा ई लॻंदो। महिरबानी सर, कीअं बि हुजो असांजे दिलि में आहियो तव्हां, महिरबानी। रमीज़ दायो साहब एंड बारी मेमण साहब बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। वफ़ा वहीद अली मंगसी, करम मंगसी साहब मोस्ट वेलकम सर। करम मंगसी साहब, कहिड़ा हाल आहिनि दोस्त? असांजा दोस्त सजण साईं किथे आहिनि जेके तव्हां सां गॾु आहिनि? वाहिद कालाणी एंड अब्दुल ख़ालिक सिंधी एंड मीर ग़ैबी ख़ान साहब खे बि असांजा सलाम। करम मंगसी साहब कमेंट में लिखनि था त इंसानियत इहा ई आहे त पंहिंजे सचनि दोस्तनि जे औखे महल में दोस्तनि सां शेयर कजे। अच्छा, इंसानियत इहा आहे त पंहिंजे सुखनि खे दोस्तनि जे औखे महल में दोस्तनि सां शेयर कजे। अच्छा, महिरबानी, तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे करम मंगसी फिराम शदात कोट मां। असीं चाहियूं था तव्हां सां के नवां जो कमेंट रिपीट कयूं। करम मंगसी साहब, तव्हां लिखियो आहे त इंसानियत इहा ई आहे त पंहिंजे सुखनि खे दोस्तनि जे औखे महल में दोस्तनि सां शेयर कजे। महिरबानी सर। अब्दुल ख़ालिक साहब असांजो दोस्त खैरपुर नाथन शाह खां एंड हिज कास्ट नेम इज़ बुक, माशा अल्लाह, महिरबानी सर। नियाज़ अली साहब सऊदी अरब खां सर। नियाज़ साहब, आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। शायदि अव्हां बि कंहिं मसरूफ़ियातनि में मसरूफ़ आहियो। मोहम्मद आरिफ मेमण साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। वज़ीर हाजी वज़ीर मंगसी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। करम मंगसी साहब ही शेर, ही गज़ल अव्हां जे नाम। अज़ल ऐं अब्द सभु असां में वसे थो, अज़ल ऐं अब्द सभु असां में वसे थो, ज़मान ऐं मकान ही असांखे ॾिसे थो, न लाहे सघियो आहे को इम्कान जो सिज, खणी वक़्तु सभु कुझु असां खां खसिजे थो, खणी वक़्तु सभु कुझु असां खां खसे थो,
असां काफ़िले मां खुटासीं त छाहे। करम मक्सी साहब, असां काफ़िले मां खुटासीं त छाहे। खुटी नेठ रस्तो त मंज़िल रसे थो। इजो हाण आयूं विजूं के वसण लए। ककर पार कर खां हू पोढ़ो पसे थो। लिकी केतिरो बि लिके ज़िंदगी भले, मगर मौत जो मल सभिनि खे दसे थो। लिकी ज़िंदगी भले, मगर मौत जो मल सभिनि खे दसे थो। अञा सोन जहिड़ी जवानी असां वटि। आया साहब, अञा सोन जहिड़ी जवानी असां वटि। मथां लोहो पारस अञा को घसे थो। वंस अगेन मोस्ट वेलकम हाजी वज़ीर मंगसी साहब। करम मंगसी साहब लिखनि था फिरम शदाद कोट खां त मां अव्हां जो ख़ादिम ग़ुलाम रसूल जानी। महिरबानी सर करम मंगसी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। करम मंगसी साहब, ही लफ़्ज़ तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾियो। ही लफ़्ज़ बि अव्हां लाइ। थी तोखां जुदा जानी कीअं मुंहुं जो गुज़र थींदो। थी तोखां जुदा जानी कीअं मुंहुं जो गुज़र थींदो। रहियो बाक़ी हयातीअ जो ॾाढो ॾुखियो सफ़र थींदो। नाराज़ न थी मूं मुसाफ़िर ते पिरी। नाराज़ न थी मूं मुसाफ़िर ते पिरी। अॼु या सुभाणे लॾणो आहे, सामान समूरो आहे ॿधल पहिरीं। अॼु या सुभाणे लॾणो आहे। अच्छा, यूसिफ जमील साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त, राइटर माण्हू। यूसिफ जमील साहब जा काफ़ी किताब लिखियल आहिनि ऐं भाऊ जो हिकु बुक्स आहे तमामु बहितरीन, कागज़ी ॻाल्हियूं। महिरबानी यूसिफ जमील साहब, तव्हां राइटर आहियो। तव्हां लिखियो आहे त प्यारा भाउ, हक़ मौजूद, उम्मीद त ख़ुशि हूंदव। अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरी दुआऊं। महिरबानी यूसिफ जमील साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। करम मंगसी साहब वंस अगेन कमेंट में लिखनि था वाह 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 ऐं बाहूं ॿधी रहनि सर, सीमा जा ख़ादिम आहियूं। महिरबानी, कुझु दिलियूं बि मोकिलियो पिया तव्हां। करम मंगसी साहब, अव्हां सां गॾु कहिड़ा दोस्त आहिनि उन्हनि जो बि नालो कमेंट करे मोकिलियो। चाहे त अव्हां सां सुठा माण्हू हूंदा आहिनि, माशाअल्लाह, महिरबानी। ज़ाहिद अली मुगेरी साहब, उस्ताद माण्हू, हिन प्रोग्राम जो चैम्पियन प्लेयर। डॉक्टर ज़ाहिद साहब, अव्हां खां बिना ही प्रोग्राम उदास आहे सर। तव्हां कमेंट में लिखियो आहे त सर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरी दुआऊं। शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अलीगुल चांडियो असांजो दोस्त कमेंट में लिखे थो त हाय। महिरबानी सर, अव्हांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। अलीगुल चांडियो साहब। शाहजहान खान लिखनि था त सलाम भाई। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह भाईजान शाहजहान खान, महिरबानी। साजिद अली मीरजत साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। उस्ताद माण्हू लिखनि था, ज़ाहिद साहब डॉक्टर माण्हू, चैम्पियन प्लेयर। हू कमेंट में लिखनि था त सर राति जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ ऐं प्रोग्राम असांजो समातुनि जी नज़र थी रही आहे। सर ज़ाहिद साहब, जॾहिं तव्हां हीअ कमेंट कंदा आहियो ऐं मां पढ़ंदो आहियां त दिलि खे वॾी राहत मिलंदी आहे।
तव्हां लिखियो आहे त सर रात जे हिन प्यारे पहर में अव्हां जो प्यारो आवाज़ ऐं प्रोग्राम असांजे समातुनि जी प्यारो आवाज़ ऐं प्रोग्राम असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट दोस्त। ज़ाहिद साहब महिरबानी। सर अव्हां जी तबीयत हाणे कीअं आहे? यूसुफ जमील साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि, असीं संदसि खे भली ॻाल्हि चऊं था। सैयद इरशाद अली साहब लिखन था कमेंट में, अच्छी बातें, कायनात में कोई किसी का इतनी शिद्दत से इंतज़ार नहीं करता जितना अल्लाह रब्बुल इज़्ज़त अपने बंदे की तौबा का इंतज़ार करता है। तमाम बेहतरीन लफ्ज़ तव्हां लिखे आहिनि सर। सैयद इरशाद साहब महिरबानी। यूसुफ जमील साहब तव्हां बि राइटर आहियो, तव्हां कुझु लिखी रहिया आहियो, जेको कुझु तव्हां लिखियो आहे तव्हां कमेंट करे सघो था। अच्छा, करम मंगसी साहब असांजो दोस्त महबूब माण्हू कमेंट में लिखनि था त अदा कोशिश रिपोर्टर फिदा हुसैन भट्टी साहब अब्दुल खालिक उर्फ कालिया बि अव्हां जो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। करम मंगसी साहब लिखनि था त अदा कोशिश रिपोर्टर फिदा हुसैन भट्टी साहब अब्दुल खालिक उर्फ कालिया बि अव्हां जो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। महिरबानी सर, शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। फिदा हुसैन जानी कहिड़ा हाल आहिनि? अब्दुल खालिक साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि, महिरबानी। हाजी वज़ीर मंगसी साहब फिराम दोस्तली ॻोठ खां कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह। हाजी वज़ीर मंगसी साहब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, महिरबानी। थी तोखां जुदा जाने कीअं मुंहिंजो गुज़र थींदो रहियो, बाक़ी हयातीअ जो ॾाढो ॾुखियो सफ़र थींदो। नाराज़ न थी मूं मुसाफ़िर ते पिरी, अॼु या सुभाणे लॾणो आहे। सामान समूरो आहे ॿधल पिरी, अॼु या सुभाणे लॾणो आहे। वाह वाह माशाअल्लाह, तमामु बेहतरीन कमेंट्स अची चुका आहिनि। करम मंगसी साहब बाक़ाइदे कमेंट मोकिलियो आहे एंड यूसुफ जमील साहब बि कमेंट मोकिलियो आहे। यूसुफ जमील साहब लिखनि था त कॾहिं कॾहिं माण्हू वटि विञाइण लाइ कुझु बि न हूंदो आहे। जॾहिं अहिड़ो माहौल जुड़ंदो आहे त माण्हू जे अंदरि ज़रूरत पैदा थींदी आहे ऐं इहो दिलेर थी पवंदो आहे संदसि फ़ैसिला खेसि कमज़ोर करण जे बजाए मज़बूत कंदा आहिनि। हर फ़ैसिले खां अॻु बसि एतिरो ज़रूरु सोचे ॾिसिजो त अव्हां वटि विञाइण लाइ छा आहे ऐं छा न आहे, जंहिंजे बुनियाद ते अव्हां फ़ैसिला करे सघो। तमामु बेहतरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि असांजो दोस्त यूसुफ जमील साहब, राइटर माण्हू। प्यारा लफ़्ज़ लिखिया आहिनि सर, प्यारा माण्हू, महिरबानी। तव्हां जहिड़नि भाइरनि दोस्तनि जी असांखे ज़रूरत आहे, असांजे हिन प्रोग्राम खे बि ज़रूरत आहे। महिरबानी दोस्त यूसुफ जमील साहब। अच्छा, करम मंगसी साहब सोना माण्हू। करम मंगसी साहब लिखनि था त अदालत, जज जी अदालत में अॼु जो मुलज़िम 15 सालनि जो मैक्सिकन छोकिरो हो जेको यूटिलिटी स्टोर तां चोरी कंदे सिक्योरिटी हथां पकड़ियो वियो हो। जज फ़र्द जुर्म तहत छोकिरे खां पुछियो त छा तूं वाकई चोरी कई हुई? छोकिरे चयो त जी हाँ जज साहब, ब्रेड ऐं
ब्रेड ऐं पनीर जो पैकेट चोरायो हुयमि। जज चयो छो? छोकिरे चयो मूंखे ज़रूरत हुई। जज चयो ख़रीद करी हां, पैसा न हुआ पंहिंजे घर वारनि खां वठी हां। मुंहिंजे घर सिर्फ़ु मुंहिंजी माउ आहे, इहा बीमार आहे। ब्रेड ऐं पनीर उन लाइ चोरायो मां। तूं कुझु कमकार छो नथो करीं? चयईं कमु कंदो हुयमि कार वॉश स्टेशन ते, मगर माउ जी संभाल लाइ हिकु ॾींहुं न वियमि त कार वॉश कंपनी मालिक नौकरी मां कढी छॾियो। जज चयो त पोइ कंहिंखां मदद घुरी हां। सुबुह सां ई मदद घुरणु शुरू कयमि, मगर कंहिं बि मदद न कई। करम बख्शी साहब तव्हां तमामु बहितरीनु कमेंट लिखियो आहे। कमेंट में माशाल्लाह तव्हां कहानी मोकिले छॾियो आहे। माशाल्लाह, महिरबानी सर। बसि हाणे आख़िरी फ़ैसिले ते था अचूंसि। फ़ैसिले ॿुधण खां पोइ कोर्ट में मौजूदु सभु माण्हू रोई रहिया हुया ऐं छोकिरो बि सुॾके रहियो हो त जज साहब जूं अखियूं बि अश्कबार हुयूं। कुफर जे मुआशिरे ईअं ई तरक़ी कोन कई आहे। पंहिंजे मुआशिरे खे सिर्फ़ु इंसाफ़ ई न पंहिंजे मुआशिरे खे सिर्फ़ु इंसाफ़ ई न पर अदिल बि फ़राहम कयो आहे। महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट करम बख्शी साहब। न्याज़ साहब लिखनि था फिराम सऊदी अरबिया खां अबू तलहा मोस्ट वेलकम। दुबई अरब इमारात खां मोहम्मद फारूक फ्राम लंडन। ठरी मीरवाह खां असांजो दोस्त यूसुफ जमील एंड करम बख्शी फ्राम शद्दाद कोट। न्याज़ अली साहब लिखनि था मिठा भाउ, लॉन्ग टाइम खां पोइ मजबूरी का नाम शुक्रिया पराए हथां आहियूं। शेर सां इब्तिदा कयां थो। जुमेरात जॻह ते मूं वटि अचिणो हुयो। जानी हेड़ी मूं मिसकिन वटि मुंहिंजे महबूब जे जानी जहिड़ो मुंहिंजो हाल हुयो। मूं ठाहे महिमानी मन मुहब महरबानी कन मैसर मिसकीन ते। अच्छा, महिरबानी सर। न्याज़ साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। तव्हां कमेंट में गुलाब जा गुल मोकिले रहिया हो। शेर मोहम्मद एंड कासिम वहाब सुमरानी साहब बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। करम बख्शी साहब लिखनि था कमेंट में त अदा मीर गेबी ख़ान मुगेरी जो फर्ज़ंद मीर शाहजहान मुगेरी अव्हां जो प्रोग्राम दुबई खां ॿुधी रहिया आहिनि, अव्हां खे कमेंट्स करे रहिया आहिनि। अच्छा, महिरबानी सर। शायदि मूं ख़्यालु न कयो हुयो। कमेंट शाहजहान जे नाले सां बि आयो हुयो, मूं पढ़ियो हुयो। अच्छा, महिरबानी। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाहजहान खान सलाम भाई लिखियो आहे। अच्छा, महिरबानी सर। करम बख्शी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अदा मीर गेबी ख़ान मुगेरी जो फर्ज़ंद मीर शाहजहान मुगेरी अव्हां जो प्रोग्राम दुबई खां ॿुधी रहिया आहिनि, अव्हां खे कमेंट्स करे रहिया आहिनि। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सुहिणा माण्हू। करम बख्शी साहब, अब्दुल वहाब चांडियो साहब बि असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। साईं जन कुझु लिखी रहिया आहिनि। अच्छा, जेकॾहिं कुझु लिखी रहिया त सर तव्हां मोकिले वठो, न त प्रोग्राम पंहिंजे अख़्ताम पज़ीर ते पहुचण वारो आहे। कंबर FM 608 लाइव प्रोग्राम हले। ज़ाहिद साहब कमेंट न करे, इहो थी नथो सघे। उस्ताद माण्हू, सुहिणा माण्हू। ज़ाहिद साहब लिखनि था त सर ज़िंदगी बि अजीब आहे। सर ज़िंदगी बि अजीब आहे, पर जिन माण्हुनि जा ख़्यालात सुठा हूंदा आहिनि उहे कॾहिं बि अकेला न आहिनि हूंदा। हमेशह मुस्कुरायो, छो जो दुनिया मुस्कुराईंदड़नि सां गॾु हूंदी आहे। हमेशह सच ॻाल्हायो, जीअं कसम खणण जी ज़रूरत न पवे। हमेशह सच ॻाल्हायो, जीअं कसम खणण जी ज़रूरत न पवे। फज़ूल बहस सुठे दोस्त
फज़ूल बहस सुठे दोस्त खां जुदा करे छॾींदी आहे। जेको वण मेवो नाहे ॾींदो, इहो छांव ज़रूरु ॾींदो आहे। डॉक्टर ज़ाहिद साहब तमामु बहितर लफ़्ज़ लिखिया आहिनि। सर ज़िंदगी बि अजीब आहे, पर जिन माण्हुनि जा ख़्यालात सुठा हूंदा आहिनि उहे कॾहिं बि अकेला न हूंदा। हमेशह मुस्कुरायो, छो जो दुनिया मुस्कुराईंदड़नि सां गॾु हूंदी आहे। हमेशह सच ॻाल्हायो, जीअं कसम खणण जी ज़रूरत न पवे। फज़ूल बहस सुठे दोस्त खां जुदा करे छॾींदी आहे। जेको वण मेवो नाहे ॾींदो, इहो छांव ज़रूरु ॾींदो आहे। महिरबानी दोस्तों, महिरबानी। साईं ज़ाहिद साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। ज़ाहिद साहब, काफ़ी टाइम थी चुको है, अव्हां दीदार नाहे करायो। शल कंहिं मोड़ ते अव्हां जो दीदार थी पवे ऐं ईद असांजी थी पवे। अब्दुल वहाब चांडो साहब लिकी लिकी ॿुधी रहिया आहिनि। साईं जन कमेंट कंदा आहिनि। अॼु शायदि मसरूफ़ियात आहिनि। यूसुफ जमील साहब राइटर माण्हू लाइव प्रोग्राम में भी शामिल आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे लाइव प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। मोहम्मद आरिफ मेमण साहब, मोहम्मद आरिफ मेमण साहब कमेंट में लिखन था त किसी दर्दमंदे के काम आ, किसी डूबते को उछाल दे। अच्छा, महिरबानी सर। मोहम्मद आरिफ मेमण साहब, तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकि असांखे ख़बर पए त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। वहीद फिराम नवाब शाह खां असांखे ॿुधी रहिया आहिनि कंटिन्यूअसली। साद साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। फिराम जाम शोरो। एजाज़ अली साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त हाणे अची चुका आहिनि असांजे प्रोग्राम में। अल्ताफ़ मांगसी साहब, अल्ताफ़ भाई, अव्हांजी तबीयत कीअं आहे? कहिड़नि हालनि में आहियो? ऐं असीं दुआ कयूं था त अल्लाह पाक अव्हांखे शिफ़ा ॾे। डॉक्टर ज़ाहिद साहब, असांजो दोस्त अहमद नवाज़ साहब खे असांजा सलाम ज़रूरु अर्ज़ु कजो। वली जान परदेसी भी लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। करम मांगसी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि शदाद कोट खां कंटिन्यूअसली। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो। यूसुफ जमील साहब राइटर माण्हू, राह वेंदे अक्सर इहो सोचींदो आहियां त पखी पोढ़ा छो न थींदा आहिनि। पखी पोढ़ा छो न थींदा आहिनि। महिरबानी सर, दर्द भरिया लफ़्ज़ आहिनि अव्हांजा। नियाज़ साहब लिखनि था, ख़मीस राति ख़ुदा कयो दिल जा दाग ड्रही, सतनि रातियुनि जा सद मां वया लहज़ई मंझ लही। अहिड़ो वक़्तु विसाल जो इहो ठीकु ठहे, मिलिया सभु सही मैसर। महिरबानी सर। नियाज़ साहब अच्छा कार्टून मोकिलियो था, उहे पाण में मिली रहिया आहिनि ऐं कार्टूननि जे अखियुनि मां लुड़क अची रहिया आहिनि। महिरबानी। करम मांगसी साहब लिखनि था त अल्लाह हाफ़िज़ अदा।
अल्लाह हाफिज़ दोस्तों, मेहरबानी।